सुहिणा माण्हू ॿियो बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखनि में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां पंहिंजी अॼोकी तकरीब जो बाक़ायदा आगाज़ कयूं था। प्रोग्राम के आगाज़ में सभिनी खां पहिरीं तलावत कलाम पाक जे लाइ हाजी समीउल्लाह खे पेश कंदुसि त अचनि तलावत कलाम पाक पेश हाजी समीउल्लाह महिमान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियका हुवल अब्तर। सदक़ल्लाहुल अज़ीम। जज़ाकल्लाह। नाते मक़बूल जे लाइ सिराज मेमन साहब के पेश आहे। सिराज मेमन अचनि ऐं नात पेश कनि। सिराज मेमन। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रसूल अमीन खातमुल मुरसलीन तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। अकीदा ये अपना बस को यकीन तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। ऐ रसूल अमीन दस्ते कुदरत ने बनाया तुझे जुमला औसाफ से खुद संवारा तुझे। दस्ते कुदरत ने बनाया तुझे जुमला औसाफ से खुद संवारा तुझे। ऐ अज़ल के हसीन ऐ अबद के हसीन तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं। ऐ रसूल अमीन बज़ में कौनैन पहले सजाई गई फिर तेरी
जात मंजर पे लाई गई। बज़्म कौनैन पहले सजाई गई, फिर तेरी जात मंजर पे लाई गई। सैयदुल अव्वलीन सैयदुल आखिरीन, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, ऐ रसूल अमीन। मुस्तफा मुजतबा तेरी हमदो सना मेरे बस में नहीं, दस्तरस में नहीं। दिल को हिम्मत नहीं, लब को यारा नहीं, तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं, ऐ रसूल अमीन। सुभान अल्लाह। प्रोग्राम के अॻिते वधाईंदे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई चवण जे लाइ ऐं रिक्वेस्ट कंदुसि जान मोहम्मद लेगारी साहब खे। जान मोहम्मद लेगारी। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, नाल नानियाऊं चिनी चाखऊं छॾियाऊं अले अला। नाल नानियाऊं चिनी चाखऊं छॾियाऊं अले अला। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, नादक धागानी जा वेठे वटियाऊं अले अला। नादक धागानी जा वेठे वटियाऊं अले अला। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं। बंभावार कुल्हन ते छता छोड़े छॾियाऊं अले अला। बंभावार कुल्हन ते छता छोड़े छॾियाऊं अले अला। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं। अदियूं शाह लतीफ़ जे विछड़ा गॾियाऊं अले अला। नालूं लाल लतीफ़ जे विछड़ा गॾियाऊं अले अला। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं, आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं। नाल नानियाऊं चिनी चाखऊं छॾियाऊं अले अला। आहे अरमान अजीबन जो मुख नाल नानियाऊं। सिंधी सबाझड़ा
सिंधी समाजड़ा आहिनि मथे जा मोड़ सोनी कलिंगी पाए अचे त बिटिन जो नाहे जोड़ सोनी कलिंगी पाए अचे त बिटिन जो नाहे जोड़ अफजल कभी तोड़ जैसी आया जियरो सुहणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू वरी वरंदियूं बहारी वरी वसंदा मींह वरी वरंदियूं बहारियूं वरी वरंदा वरी वसंदा मींह सेई आहिनि शींह हो जिन डोरियो गॾु ॾुखनि सीवो अदब हया जा आहिनि खज़ानो मियां अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भली करे पुछो यार सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में हो सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरल लखन में सुहिणा माण्हू जो कि इन तकरीब जा सदर महफिल मोहतरम आजम भट्टी साहब जिनके गुजारिश है तमारी ताड़ी की गूंज में पान चंद सदारत इंतखाब कर मोहतरम आजम भट्टी पानी वाली फिर जोड़ते पखी जी असां भजनती रिवाए रोज इत्ते मुझे ताई काबिल एहतराम मेरा नवाब डॉक्टर साहब साईं डॉक्टर इकबाल जांजो साहब डॉक्टर शकील कुरैशी साहब जे सॼो मश्करी में मानाण मचायो मोहतरम
अब्दुल खालिक अजहर साहब यकीन जानो तो अब्दुल खालिक अजहर साहब असां फेसबुक ते तमाम घणा भेजा जो पंहिंजी धरती पंहिंजी जन्मभूमि पंहिंजी मिट्टी के हवाले सां ॼण त असां हिक ॿिए जा आशिक़ माशूक़ रहिया आहियूं, पर असांजी मुलाक़ात रूबरू अॼु थी आहे। हकीम नोमान अंसारी ऐं आउं सम्झां थो असांजो मौजूदा नस्ल या हिन खां वॾी पीढ़ी हिन ख़ानदान जे इल्मी अदबी ख़िदमतुनि खां शायदि ई वाक़ुफ़ हुजे। मूं कोशिशि कई उन्हनि सभिनी शयुनि खे उजागर करण जी। हकीम नोमान जे पासे में उनजो बिरादर मोहतरम गुफ़रान अंसारी साहब पंहिंजे सरगर्द उस्मान अंसारी खां स्पेशली हिकिड़ा मोहब्बतुनि जा जवाबनि जा गुलाब खणी कराची खां ख़ासि तौर ते असांजे जोगी हिन महफ़िल में पहुता आहिनि। पिंडाल में खोड़ सारा दोस्त मौजूद आहिनि, जेकॾहिं आउं सभिनी दोस्तनि जा नाला खणा खोड़ सारो वक़्तु ज़ाया कंदुमि। इंतिहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजे लाइ पिंडाल में मौजूद मुंहिंजा समूरा दोस्त ऐं तव्हां सभिनी जे क़दमनि जी खाक। मुंहिंजी सुञाणप माज़ी में जेका कुझु हुई या माज़ी बईद में जेका कुझु थी, ग़रीब भाई ॿुधायो मूं शुरूआती अरसो जेको कुझु ज़ाया कयो, पर आउं अॼु उन शइ ते बीठल आहियां त शुरूआती अरसे में जेको कुझु मूं हासिल कयो उनजो निचोड़, उनजो तजुर्बो, उनजा नतीजा मूंखे हिन वक़्तु मिली रहिया। थी सघे थो उन पीरियड में उन अरसे में आउं पंहिंजे कंद ॿोॾ खां पंहिंजी हैसियत खां मथे जेकॾहिं टिपा ॾियां त मुमकिन हो त मूंखे नुक़सान थी बि सघियो, पर हक़ीक़त इहा आहे त उहो अरसो जेको मूं पंहिंजे ज़ाती कहिड़े तवजो ॾियण जे बजाए हिन दुनिया मां हिन समाज मां जेको कुझु सिखण जी कोशिशि कई या असांजे मुआशरती जीवन में जेको कुझु मूं हासिल करण जी कोशिशि कई, उन्हनि समूरे शइ जो समाज इहो वञी बीठो जो अॼु मूंखे तमामु खां जो हिकिड़ो अहिड़ो तबको जंहिंजो तालुक इल्म सां आहे, जंहिंजो तालुक अदब सां आहे, जंहिंजो तालुक आर्ट सां आहे, जंहिंजो तालुक मुसविरी सां आहे, जंहिंजो तालुक राग ऐं विराग सां आहे, ऐं उन तबके सां गॾु उन्हनि सभिनी दोस्तनि जी महिनतुनि जे बदौलत सुरखुरू थी बीठो आहियां। ऐं यकीनन सिंधियत जी संगत जे मौजूदा कंडीशन में जे मक़ाम ते मूंखे जेको मान ऐं मर्तबो मिलियो आहे उनजो आउं कतई हक़दार कोन आहियां। उनजो हक़दार आहे त तनो मोहम्मद खान जी अदबी संगत जो फरमान आगा जान आगा आहे, जेकॾहिं उनजो हक़दार आहे त साईं रफ़ीक आसिफ़ लिगारी आहे, जेकॾहिं उनजो हक़दार आहे त साईं गुल फासकेली आहे, जेकॾहिं उनजो हक़दार आहे त चाचा गुल मोहम्मद सूमरो आहे, जेकॾहिं उनजो हक़दार आहे त आशिक़ अली गाओ आहे, जेकॾहिं उनजो हक़दार आहे त विमल शर्मा आहे, जेकॾहिं उनजो हक़दार फयाज़ लिगारी आहे, जेकॾहिं उनजो हक़दार फज़ल लिगारी आहे, मामा गुलाम नबी फासकेली आहे, डॉक्टर जमाल नासिर आहे, एजाज जिस्तानी आहे। समूरी सिंधियत जी संगत टंडा मोहम्मद खान जी टीम जे हिम्मत ऐं हौसले सां मूंखे साईं आगा जान आगा खे हथ में हथ ॾेई जेका असांजी हौसला अफ़ज़ाई कई, जेका असांजी पवेराई कई, जेको असांजो साथ ॾिनो, ऐं यकीन ॼाणो त सिंधियत जी संगत जे मर्कज़ी चूंडुनि में जेका जिंदापट थींदी आहे उहा अदीब सां भले पंहिंजे दायरे जे अंदरि केॾा बि मौज़िब रूप ज़ाती ज़िंदगी हर माण्हू जी पंहिंजी हूंदी आहे, ऐं ज़ाती ज़िंदगियूं जॾहिं तव्हां माण्हुनि सां सलाहियो, जॾहिं ज़ाती ज़िंदगियुनि में तव्हांजी माण्हुनि सां गहराइश थींदी आहे त पोइ अंदाज़ो थींदो आहे माण्हुनि जो असल हक़ीक़त छा आहे। सो सिंधियत जी संगत में जेको मान मर्तबो मूंखे मिलियो न मुंहिंजी ज़ाती शख़्सियत जे करे मिलियो, न मूंखे मुंहिंजे कंहिं इनफरादी कम जे करे मिलियो। मूंखे जेका रुगत मिली सिंधियत जी संगत शाख टंडो मोहम्मद खान जे सरगर्म तारीख़ी किरदार जे करे मिली, जेको किरदार सिंधियत जी संगत शाख टंडो मोहम्मद खान जो सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ो मुनफरिद ऐं तारीख़ी हैसियत ऐं अहमियत ऐं अफ़ादत वारो किरदार रहियो आहे। यकीन ॼाणो त मौजूदा वक़्त में जॾहिं 26 नवंबर ते असां इलेक्शन कैंपेन असांजी इलेक्शन जो प्रोसेस पे हलियो था, सभु उम्मीदवार हर को पंहिंजे हिसाब सां दोस्तनि सां गपशप में मसरूफ़ हो, त उत्तर सिंध जा ज़िला
ख़ुसूसन घोटकी, सखर, लाड़काणो, खेलपुर, कराची अहिड़ा दोस्त हुआ जिन सां असांजी कॾहिं मुलाक़ात कोन थी सवाइ सोशल मीडिया जे राब्तनि जे, सवाइ अदबी संगत जे नाले ऐं अदबी संगत जे तहरुक जे। न कॾहिं उन्हनि सां मिलो, न कॾहिं मूंसां उहे मिलिया, न कॾहिं असां उन्हनि खे ॾिठो। ऐं जेको बि दोस्त वोट ॾेई मोकिलाईंदो पियो वियो, उन्हनि मूंखे सिर्फ़ु इहो लफ़्ज़ चयो त असां मेरिट ते वोट ॾिनो आहे, असीं सम्झूं था सिंधियत जी संगत शाह टनो मोहम्मद खान खां वधीक सॼी सिंध में का बि रोज़ारी साथ कोन्हे। इन करे असां तोखे गौरव कोन था कयूं, असां मेरिट कई आहे, उहो तव्हांजो हक़ आहे, उहो तव्हांजो फर्ज़ु आहे जेको तव्हां असां खां लड़ो था। ऐं यकीन करणो मुंहिंजे लाइ उहो लम्हो एज़ाज़ रहे थो त मूं न कंहिं मिनिस्टर खां, न कंहिं मीर खां, न कंहिं पीर खां, कंहिं सरमाएदार खां, कंहिं कामोले खां सिफारिश कराई हुजे, फोन कराई हुजे त खुदारा मुंहिंजी मदद करियो, मूंखे कोन सुञाणियो। साईं आगा नागा लिखो आहे असांजी अहिड़ियूं इलेक्शनूं थियूं, असांखे मिनिस्टरनि खां फोन कराई वेंदियूं, असांखे सलाहकारनि खां फोन कराई वेंदियूं, इहे असांखे गादी नशीननि खां फोन कराई वेंदियूं, असांजे घर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे केॾो प्रेशराइज़ कयो वेंदो। समूरे माण्हुनि समाजी साथी, समाजी सहाफ़ती तंज़ीमुनि जा समूरा दोस्त इन समूरे तजुर्बे मां निकितल आहिनि। तो हीउ जेको मनसब मूंखे मिलियो आहे, उहो मनसब मूं अकेले जो कोन्हे, उहो मनसब सिंधियत जी संगत टनो मोहम्मद खान शाह, सिंधियत जी संगत शाह आवाज़गार ऐं सिंधियत जी संगत शाह गाजा मोरी टोटली असांजो जेको क़िलो थो अचे। गाजा मोरी शाह जो क़याम असां पंहिंजे हथनि सां रखियोसीं, पर पोइ जॾहिं हदबंदी जो मसइलो आयो तो गाजा शाह असां खां वठी वरी उन्हनि हैदराबाद ज़िले में शामिल करे छॾी। तो असांजे ज़िले जे थियण खां पोइ बहुत सारियूं शयूं हुयूं जेके गॾियल बनियूं पियूं, पर तंज़ीमी तौर ते तमामु घणो पोइ गाजा शाह असां खां पोइ हुई। सिंधियत जी संगत शाह टनो मोहम्मद खान खे इहो इल्ज़ाम हासिल आहे त सिंधियत जी संगत जे मर्कज़ जे जोड़नि में हितां जी शाह बुनियादी किरदार अदा कयो। वक्त जा ॿ तमामु घणा जिगर जेके तारीख़ जे गिटनि में मूंखे घुमाटूं खाराईंदा रहंदा आहिनि। हिकिड़ो असांजो विरांगो हो, जॾहिं दादा गोविंद माली खां वठी प्यारीलाल छाबड़ा ताईं सिंधियत जी सरती जे नाले सां हुननि जेको अदबी वण पोखियो, उहो थोरे अरसे में उहे समूरा ख्वाब ऐं समूरा सपना टोड़े ईअं ख़तमु थी वियो। थोरे वक़्त खां पोइ अयाज़ क़ादरी, शिव गयास ऐं खोड़ सारा तालत वरी सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो जेको बुनियाद हो उनखे अॻिते खणी। ऐं आउं सम्झां थो 1953 में सॼी सिंध जे अंदरि 5 या 6 शाखूं हुजनि अदबी सरगर्मियुनि जी शुरूआत कई। टनो मोहम्मद खान शाख उन्हनि बुनियादी शाखुनि में शामिल हुई ऐं परवानो भट्टी साहब असांजे इन शाख जो बानीकार हो, जे टनो मोहम्मद खान शाख जो बुनियाद रखियो, जंहिंमें सानिस गुलाम नबी पेरानी साहब, मोहतरम अख्तर रिज़वी साहब। अख्तर रिज़वी आउं सम्झां थो त शायदि तव्हां दोस्तनि सभिनी खां नओं नालो हुजे, पर आउं अख्तर रिज़वी खे ॻोल्हे थकी पिया, पर अख्तर रिज़वी मूंखे अञा ताईं हथ न अची सघियो आहे, जेको सिंधियत जी संगत जे बानीकारनि में शामिल हो। ऐं मवे जहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए त अख्तर रिज़वी हिकिड़ो उर्दू स्पीकिंग हो, पर उहो शौक़ सिंधी जी कमिटमेंट सिंधियत जी संगत सां अहिड़ी हुई जो अख्तर रिज़वी जो नालो अॼु बि सिंधियत जी संगत जे तारीख़ में हिकिड़े मोतबर नाले तौरु शामिल थिए थो, जंहिंमें साईं ज़ेब भट्टी, साईं प्रोफेसर खुदा फरोज़ साहब, इहे खोड़ सारा नाला जेके असांजे लाइ हिकिड़ो उत्साह जो सबबु हुआ। 1953 जो अरसो सिंधियत जी संगत जे बुनियाद जो साल हो ऐं 1956 में सिंध जे 12 शहरनि में जेके शाखूं ठही चुकियूं हुयूं, इनफरादी तौर ते उन्हनि पंहिंजो कमु पियो कयो। उन्हनि जो को बि गॾियल मर्कज़ कोन हो। जीअं असां वटि आम तौर ते मुख़्तलिफ़ शहरनि में समाजी तंज़ीमूं पंहिंजे सिरे सां कमु कंदियूं आहिनि, ईअं सिंधियत जी संगत जो उहो बुनियाद हो त 12 शाखुनि जो हिक ॿिए सां को तइल्लुक़ कोन हो। 1956 ताईं हर को पंहिंजे सिरे सां कमु कंदो हो। कमिटमेंट इहा हो त असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजे अदब जी ख़िदमत करणी आहे, पंहिंजी धरती ऐं धरती जे माण्हुनि जे देश
धरती जे माण्हुनि जे दुखनि ऐं दर्दनि जी अकाशी करणी, इहो बुनियाद हो असांजो। ऐं उन बुनियाद खे वठी 1952 में जॾहिं कराची में सिंधियत बि संघ जो मर्कज़ क़ाइमु थियो, उन टाइम ते टनो मोहन खान शाह बुनियादी शाख हुई सिंधियत बि संघ जी। ऐं आउं तारीख़ जे खोड़ सारनि भिटनि मां धिका खाई खोड़ सारा ताना मेणा सही हकीम नोमान अंसारी साहब 1952 पंहिंजी पैदाइश ॿुधाई। ऐं उन टाइम ते टनो मोहम्मद खान मां बेबाक अख़बार निकिरंदी हुई। ऐं आउं सम्झां थो टनो मोहम्मद खान जी पहिरीं अख़बार हुई जेका हकीम नोमान अंसारी साहब जे वालिद हकीम एमआर अंसारी साहब जारी कंदो हो। ऐं जेको को साल अर्सो ही समूरो ख़ानदान आहे, मीर अमीनुल्लाह साहब जी शायदि नॉलेज में हुजे त मीर गुलाम अली ठाकुर साहब जॾहिं ॿाहिरि जा वफ़द ईंदा हुआ त उन्हनि जा सिपाहनामा हकीम नोमान अंसारी जो वालिद हकीम एमआर अंसारी लिखंदो हो। ॿाहिरां जेके बि वफ़द ईंदा हुआ उन्हनि खे मीर साहबनि जे बंगले ते ब्रीफिंग हो हकीम नोमान अंसारी जो वालिद हकीम एमआर अंसारी ॾींदो हो। ऐं असांजी अॼु जी नसुल खे नोमान भाई ऐं इंतहाई मोहबत सां तारीख़ जे मौज़ू ते जज़्बाती थी वेंदो आहियां। असांजी अॼु जी नसुल खे इहा ख़बर कोन्हे त हकीम एमआर अंसारी जो मुकमल नालो छा आहे, जंहिंजा ज़िम्मेदार असां सभु जा सभु टनो मोहम्मद खान जा रहवासी आहियूं। असांजे अॼु जी नसुल खे इहा ख़बर कोन्हे त परवाने भट्टी टनो मोहम्मद खान में इल्तिहाद जे हवाले सां केतिरियूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। छा जो हीअ जेका नसुलनि जी विछोटी आई ऐं नसुलनि जी विछोटी में आउं उन में पंहिंजे अदबी लड़ाई खे गैर ज़िम्मेदार सम्झां थो, उन्हनि खे उन कुफूर खां जो कोन थो सम्झां। त असां आयासीं हफ़्ते में गॾु थियासीं, पंहिंजो शेर ॿुधायोसीं, को गज़ल ॿुधायोसीं, असां सम्झो असांजो दर्जो पूरो थी वियो। 1791 में टने मोहम्मद खान जो बुनियाद थियो। असां 2022 में जदीद दौर में हलूं पिया। पर ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं असां का को ॿाहिरि जो माण्हू ॿुधंदड़ टने मोहम्मद खान जी तारीख़ ते को मस्तनद किताब लिखियल आहे, उन वक़्तु असां कंध झुकाए बीहंदा आहियूं। जॾहिं त असां वटि सिंध में खोड़ सारा अहिड़ा नंढड़ा शहर जिन जी तारीख़ ते अहिड़ा किताब लिखियल आहिनि। नसर असांजे अॻियां आहे। फिजावल ज़िलो कल्ह ठहियो आहे। फिजावल ज़िले जी तारीख़ मरतब थी छपिजी ज़ाहिर थी चुकी आहे। तो उन्हें आम समझा तो उन्हें में जी करीम भाई ॻाल्हायो या मीर अली नवाज़ साहब ॻाल्हायो त असां वटि इदारनि जी जेका खोट महसूस थी, इदारनि में जेका करवा परवेज़ी हुई, इदारनि में जेको लावारसी वारो लाड़ो हो जंहिं असांजे सॼे समाज खे ठाहे पंहिंजे दाग जो शिकार करे छॾियो। ऐं असां जी तइलीम सां खसण खां पोइ असां वटि को बि हथियार कोन, असां वटि को बि शऊर कोन जो असां पंहिंजूं खसियल शयूं हासिल करे सघूं। पोइ समूरे सूरत में आउं सम्झां थो जॾहिं 2012-13 जी इलेक्शन में आउं सभिनी दोस्तनि जी मुतफ़िक़ा राय सां बीठो हुउसि त मामा मगर भट्टी अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे ऐं उन मूंखे जेको उत्साह ॾिनो हो यकीन ॼाणो सिंधियत जी संगत के जंहिं मंज़िल ते जाऊं ॾिसां थो उहे समूरा हथ, उहे समूरा हौसला अफ़ज़ाई वारा लफ़्ज़ मुंहिंजे लाइ अॼु उहे दुआऊं बणियल आहिनि जिन जो तुफ़ैल सिंधियत जी संगत डॉक्टर मोहम्मद खान सॼी सिंध में हिकिड़ी मौजूदाना शाख जी हैसियत में तस्लीम कई थी वञे। कल्ह असांजी सिंधियत जी संगत जी मरकज़ी कमेटी जी मीटिंग हुई। खोड़ सारा दोस्त ज़िला ॿियनि कोटड़ी हैदराबाद नौशरो फेरोग नवाब शाह जा खोड़ सारा दोस्त आयल हुआ। ऐं उन्हनि लफ़्ज़नि जो लाइक़ु कोन्हे पर मुंहिंजे सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल साहब सभिनी दोस्तनि जे अॻियां चयो बाबा सिंधियत जी संघ जो सेक्रेटरी जनरल ही आहे, सभु कमु हिनखे करणो आहे। ऐं आउं सम्झां थो इहा हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे। खोड़ सारनि दोस्तनि खे या तवक़ा आहे या ख़्वाहिश आहे कि डॉक्टर जी अब्दुल साहब ख़्वाहिश कई जो इज़हार कयो त असां चाहियूं था सेक्रेटरी जनरल जे उहिदे ते हुजे। पर आउं सम्झां थो शुरूआती तरगती पीरियड खां वठी जॾहिं GSN जे स्टडी सर्किल्स में लेक्चर प्रोग्राम्स में मामा मगर जहिड़ा सीनियर असांजी तरबियत कंदा हुआ, जॾहिं असां पढ़ण लिखण वारे शोबे में रहियासीं त असां उते
इहो कतई कोन सोचियो को असांखे अदीब थियणो आहे, मुआलिम थियणो आहे, को असांखे दानिश्वर थियणो आहे। असां फ़क़ति इहा शइ मन में रखी हुई त असांखे पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजे इल्म, पंहिंजे अदब, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। ऐं उहो क़ौमी कमु जेको असांजे कुरनि ते हिकिड़ी ज़िमेदारी जी आहे, उन क़ौमी कम खे सरअंजाम ॾियण जे लाइ असां जेतिरो बि मुमकिन कोशिशूं थी सघियूं कयूं नथऊं ऐं कंदा रहंदासीं। साईं रफ़ीक असलगारी जो उन शेर आहे मूंखे ज़हन ते कोन पियो थिए, पर उनजो मफ़हूम इहो आहे त जेतिरो असांजो धरती ते हक़ आहे उहो हक़ असां अञा ताईं अदा कोन करे सघिया आहियूं। ऐं जॾहिं बि हक़नि जी फ़र्ज़नि जी ॻाल्हि ईंदी आहे, धरती जे नाले जा आॾो असांजा कनि जुड़ियल हूंदा आहिनि। पर आउं सम्झां थो जॾहिं धरती जी अज़मत जे लाइ, ॿोली जी अज़मत जे लाइ, अदब जी अज़मत जे लाइ असां खां का बि क़ुर्बानी घुरी वई आहे, जेकॾहिं उन जी नौबत आई त असां उहा हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियूं। जा
कमाली न तड़के कमाली न गजरी सारा किधर जाना किधर जाना सुहिणा माण्हू ॿियो बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखनि में